बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में सिंध बलूचिस्तान जे दंग ते क़ाइम सैफुल्ला पुलिस चौकी स्मगलिंग जो मरकज़ बणियल। सैफुल्ला केनाल चेक पोस्ट जो इंचार्ज ज़ुल्फ़कार उमरानी बलूचिस्तान जे स्मगलर्स लाइ सिधी रीत राब्तो कंदे केतिरियूं ई गैर क़ानूनी शयूं स्मगल करण लॻो। पुलिस ज़रियनि मूजिब पुलिस चौकी इंचार्ज ज़ुल्फ़कार उमरानी पारां राति जे पोएं पहर में मंशियात ऐं नॉन कस्टम पेड गाॾियुनि समेत केतिरियूं ई गैर क़ानूनी शयूं बलूचिस्तान खां सिंध मुंतक़िल कराइण में अहम किरदार अदा कंदो आहे। SSP खे शिकायत करण जे ख़ौफ़ खां मक़ामी बाअसर माण्हुनि खे बि राज़ी रखण लॻो। जॾहिं त बलूचिस्तान खां ईंदड़ ट्रॉलर नंबर 279 ऐं 10 व्हीलर 1482 वसीले चर्स, आइस, पान पराग, हेवी गाॾियुनि जा टायर, स्पेयर पार्ट समेत ॿियो सामान गॾी खैरो ज़रिए सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि लाड़काणो, सखर, मीरपुर ख़ास, हैदराबाद ऐं कराची मुंतक़िल कयो थो वञे। वाज़े रहे त ज़ुल्फ़कार उमरानी जे मुक़र्रर थियण बाद गॾी खैरो ऐं जैकबाबाद में आइस नशे जे वाक़े में वाधारो अची वियो आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। सियासी समाजी धुरियुनि पैसनि एवज़ मंशियात आम कंदड़ चौकी इंचार्ज ख़िलाफ़ SSP खां सख़्त कार्रवाई जी घुर कई आहे। जैकबाबाद में पुलिस एहलकार जो पुट ऐं भाउ ख़िलाफ़ एहतजाज। फैमिली लाइन पाड़े जे रवासी पुलिस एहलकार ख़ुदा बख़्श लहड़ी पंहिंजे पुट अहमद बख़्श ऐं भाउ ज़ुल्फ़कार अली ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो दाहींदे चयो आहे त पुट अहमद बख़्श पंहिंजी घरवारी खे महीनो अॻु तलाक ॾिनी आहे, जंहिंखे 4 ॿार आहिनि। हाणे मुंहिंजे भाउ ज़ुल्फ़कार सां गॾु कोयटा में मुंहिंजी जॻह विकिरो करे पैसा खाई विया आहिनि ऐं हाणे मुंहिंजी ॿी जाइ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मुंहिंजो साणनि को ताल्लुक़ न आहे। जेकॾहिं मूंखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजो पुट ऐं भाउ हूंदा। जैकबाबाद में बाहू खोसो वासिन जो पुलिस ख़िलाफ़ SSP जी ऑफिस आॾो एहतजाज कंदड़ शेर मोहम्मद खोसो ॿुधायो त बिरोही बिरादरी जे माण्हुनि अब्दुल लतीफ़, अब्दुल हकीम ऐं फ़ता मोहम्मद बिरोही पंहिंजे माण्हुनि सां बाहू खोसो शहर में असांजी दुकाननि ते हमिलो कयो आहे, जंहिंमें असांजा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं कुझु बिरोही बिरादरी जा माण्हू बि ज़ख़्मी थिया आहिनि। बाहू खोसो पुलिस असांजे ज़ख़्मियुनि मुज़फ़र ऐं मोहम्मद मुराद खे गिरफ़्तार करण बावजूदि ओताक ते चढ़ाई कई ऐं असांखे मेडिकल बि न पियो ॾिनो वञे। SSP खे अपील आहे त संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकबाबाद मटियारी ऐं KN शाह में कोरोना SOPs ते अमल करण लाइ फ़ौज ऐं पुलिस जो गॾियल फ्लैग मार्च। जैकबाबाद में पुलिस, पाक फ़ौज ऐं रेंजर्स पारां शहरनि खे SOPs ते अमल करण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गॾियल फ्लैग मार्च कंदे शहरनि खे हिदायत कई त कोरोना वबा खां एहतियात कंदे हुकूमत पारां जारी कयल SOPs ते सख़्ती सां अमल कयो वञे। हिदायतुनि जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। होॾां मटियारी में बि SOPs ते अमल करण लाइ पाक फ़ौज जे कर्नल फरहान ऐं SSP आसिफ़ बुग्यो जी सरबराही में फ्लैग मार्च कयो वियो। कानून लागू कंदड़ दस्तनि मटियारी, हाला, भिटशा ऐं सईदाबाद समेत नंढनि वॾनि शहरनि जो दौरो कयो ऐं सरकारी ऑफिस समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी माण्हुनि खे मास्क पाइण ऐं समाजी विथी रखण जी हिदायतुनि बाबति आगाह कयो। खैरपुर नाथन शाह में बि पाक फ़ौज ऑफिसर्स SC सोना ख़ान चांडियो, मुख़्तियारकार ग़ुलाम शब्बीर कलोड़ो ऐं पुलिस समेत शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि, पाड़नि ऐं मेन रोडनि जो गश्त करे शहरनि खे कोरोना खां बचाव मुहिम दौरान खेनि मास्क पारां SOPs ते अमल दरामद लाइ सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं। सेवण में भी SOPs ते अमल करण लाइ रेंजर्स एहलकार पहुची विया, जन शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो करे शहरनि खे SOPs ते अमल करण जूं हिदायतूं कयूं। दोदापुर में भी उरड़ी जा वार। पोरियत जूं 4 नीगरियूं उरड़ी में मुब्तला, 1 फौत। पोरियत ग़ुलाम मोहम्मद भयो जे 4 ॿारनि में उरड़ी जी तस्दीक थी आहे। पोरियत मूजिब इलाज न थियण सबबि नीगरी तैयबा उरड़ी विघे तड़पी फौत थी वई आहे। होॾां सिहत खाते पारां क़दम न खणण सबबि सॼे इलाइक़े में उरड़ी जो ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। झारो भरिसां 55 वरनि जो शामू कोली पुरस्रार तौरु क़तल। संदसि लाश याकूब फार्म वेझो हथु आयो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि जो चवणु हो त लाश पाणी में बुॾल लॻे थो। वधीक रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी। होॾां फौती जे वारिसनि मूजिब शामू कल खां गुम हो, जंहिंखे क़तल करे लाश उछलायो वियो आहे। कातिलनि खे ॻोल्हे इंसाफ़ कयो वञे। एरिया सिटी भरिसां रोड़ी कैनाल मां ताज़े जावल ॿार जो लुढ़ंदड़ लाश हथु। लाश ॾिसी माण्हुनि पुलिस खे इत्तला ॾिनो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश तहवील में वठी रूरल हेल्थ सेंटर पहुचायो, जितां ॿारड़े खे दफ़नाइण लाइ लाश टाउन कमेटी हवाले कयो वियो। डॉक्टर मूजिब लाश 2 ॾींहं पुराणो आहे। बाहू खोस में ॾेती लेती तां खोसां ऐं बिरोही बिरादरी में झेड़ो। इलाइक़ो मैदान ऐं जंग बणिजी वियो। 16 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में 4 ॼणनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मियुनि में ख़ादिम खोसो, सब्ज़ अली खोसो, मूसा खोसो, हफ़ीज़ खोसो, अब्दुल कादिर बिरोही, ख़ालिक बिरोही, वहाब बिरोही ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे पुलिस पहिरें हेठि अस्पताल मुंतक़िल कयो। तंगवाणी में मुड़ुस जे ज़ुल्मनि जी सतायल औरत अस्पताल मां फ़रार थी थाणे पहुती। इलाज बहाने अस्पताल ईंदड़ ॻोठ जाफ़राबाद वासिर जबीला ख़ातून मुड़ुस राजा लाशारी ऐं ॾेरनि ग़ुलाम रसूल ऐं मोर ख़ान लाशारी जे ज़ुल्मनि खां तंग थी अस्पताल मां फ़रार थी तंगवाणी थाणे ते पहुती, जिते औरत जो चवणु हो त मूंखे मुड़ुस ऐं ॾेर मारणु चाहिनि था। बीमारी जो बहानो ॼाणाए अस्पताल आयुसि, जितां फ़रार थी हिते पहुती आहियां, मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। कैद की जी सूमरा मार्केट में दुकान के बाह।
12 लखन जो सामान समेत 90,000 रोक रक़म ज़मीन जा कागज़ सड़ी रख। मोहम्मद खान पठान की दुकान के लगल बाह बाबत मुतासिर जो चवण हो तो बाह सबब 12 लखन जो सामान 90,000 रोक रक़म ज़मीन जा कागज़ सड़ी रख थी विया आहिनि। उन्हनि चयो तो दुकान में बिजली त छा बैटरी भी ना है। मुझे कंहिं भी माण्हू सां का दुश्मनी ना है। हुन DC घोटकी मुख्तियार ॾहर कीअं ॿियनि वसवारनि खे अपील कई त मदद कई वञे। उडेरो लाल स्टेशन में पीरसन जो 1 लख रुपया चोरी थियण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सचो अबड़ा वासी पीरसन बच्चल अबड़ो दाहींदे चयो त कफन दफन लाइ घर जे हिक कुंड में कपड़न में वेड़े 1 लख रुपया लिकाए रखिया हुआ, जेके 2 औरतनि ऐं उन्हनि जे मर्दनि सज्जाद उर्फ सिज्जू ऐं गुल्लू अबड़ो चोरी कया आहिनि। पुलिस वारा भी चवनि त ॻोठ जो चङो मुड़ुस फ़ैसिलो कंदो, पर मुंहिंजी फरियाद को भी ॿुधण लाइ तयार न आहे। शहनशाह में डॉक्टर जी गफलत सबब फौत थी वियल नौजवान जे वारिसनि सां इंसाफ लाइ SUP जो एहतजाज। नज़ीर अहमद बबर, हुसैन लगारी, गुलाम कादिर लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में SUP ऑफिस खां मेहरान प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त लगातार 50 ॾींहनि ताईं एहतजाज बावजूद ज़ाहिद लगारी जे खून सां इंसाफ न थियो त बहितर संदसि कातिल डॉक्टर ज़ुबैर पांवर असांखे हिरासा करण लाइ कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे। असांखे इंसाफ ॾियारे डॉक्टर ज़ुबैर पांवर खे कानून जे कटहरे में आंदो वञे। बडानी पुलिस पारां कतल केस में घुर्बल जवाबदार गिरफ्तार। SHO बडानी खलील अहमद रिंद मौजिब SSP कश्मोर अमजद अहमद शेख जे हुकुम ते रूपोश ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो पियो वञे ऐं नई सिलसिले में चेकिंग दौरान इरादा कतल केस में घुर्बल रूपोश जवाबदार नज़र अली पुट महर अली बंगवार खे गिरफ्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। उडेरो लाल लग हैदराबाद कैनाल में बासर गैर कानूनी पाइपलाइन लगाए पानी चोराइण लगो। ॾहदरी मोरी वटां रोडी कैनाल में निकरंदड़ हैदराबाद बैराज में L2 भरसा मकामी ज़मींदार गफ़ार मेमन गैर कानूनी पाइप लॻाए वाटर कोस्ट है 100 एकड़ ज़मीन आबाद करण सां गॾु ॿियनि ज़मींदारनि जे हक़नि ते धाड़ो हणी रहियो आहे। पीर सोढल शाह जे कमदार नूर नबी खोसो मूजिब ज़मींदार गफ़ार मेमन बासर है, जंहिं SDO आबपाशी शमशाद चन्ना के रिश्वत ॾेई गैर कानूनी पाइप लगाए छॾियो आहे। बुल्ली शाह करीम में GS सिंध मुहास पारां मंशियात फरोशन ऐं शयुनि में मिलावट ख़िलाफ़ एहतजाज। जसकम अॻवान ज़ाहिद जसकानी, कादिर शोरो, हसीब कोलाची, उर्स मलाह ऐं ॿियनि जी अॻवानी में गुटको, मैनपुड़ी, सफ़ीना, शीशो, भंग, चर्च, सब्ज़ियुनि, दवाउनि ऐं तेल में मिलावट करे विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त हिकु पासे मंशियात फ़रोश नौजवान नस्ल खे तबाह करे रहिया आहिनि त ॿिए पासे वरी इंसानियत जा दुश्मन खाधे पीते जी शयुनि में मिलावट करे खेनि ज़हर बणाए छॾनि था, जन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ही हुई हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।